अलैकुम यूट्यूब साथियों में तव्हां ख़ुशि हूंदा ख़ैस हूंदा। साथियो ख़ुशि हुजो आबाद हुजो। जी ॿ किताब आहिनि, ॿई हिकिड़े माण्हू जा आहिनि, ॿई फ़लसफ़े जा किताब आहिनि। ऐं ॿई जॾहिं मां मार्केट में वियुमि या अॻे वरितल त अॻ जा आहिनि, पुराणा वरितल आहिनि, पर जीअं त रसूल मेमण वॾो नालो आहे सिंधी अदब जो। सिंधी अदब में हिन जेके नाविल ॾिना, शाइरी जा कुझु किताबनि ते जेका ॾिना, फ़लसफ़े जा किताब ॾिना, ॾाढा ज़बरदस्तु ॾिना। सुठो माण्हू हुयो, पर हिनखे ज़िंदगीअ सां साथ न ॾिनो। न त असांखे घणो कुझु ॾेई वञे आहे, सिंधी अदब खे घणो कुझु ॾेई वियो आहे, अञा घणो कुझु ॾे आहे। साथियो, मां बि हीअ जेके सो किताब ॾिठमि, मां चयो अलाए कहिड़ो हे जेको आहे सो किताब हिन पलेसबो नोसेबो, सम्झ में नथी अचे अलाए छा आहे। पोइ जॾहिं थोरो तारीफ़ पढ़ियोसीं, ॾिठोसीं त यार किताब माना जे क़िस्म जो रसूल मेमण माण्हू हुयो, जेको आहे सो केॾो कंदार माण्हू, ज़बरदस्तु माण्हू हुयो। ऐं असां उन माण्हू जो क़दुरु कोन कयो। इल्ज़ाम असां त इहे हिन सां मुर्दा परस्त क़ौम आहियूं, पर साथियो इन में केतिरो सच आहे, कीअं सच आहे, मां न ॻाल्हाईंदुसि। छो त कुझु ॻाल्हायां थो त दोस्त कावड़जनि था, बाबा तूं अॼु ई पियो थो ॻाल्हाईं एतिरो। सो असां मुर्दा पसंदि आहियूं न आहियूं, बसि तव्हां ॼाणो, अलाह ॼाणे। वधीक मां हिन ते कोन टेका टपणी कंदो। साथियो, किताब ॿई फ़लसफ़े साइंसी फ़लसफ़े वारा जीअं तव्हां ॾिसो था पिया, पलेसबो फ़लसफ़ो, नोसेबो ऐं साइंसी फ़लसफ़ो। अचो थोरो तारीफ़ कराईंदा हलूं, वीडियो खे वॾो न आहे करण जो, छो त बोर बि थियणो आहे तव्हांखे, न आहे थियणो बोर। अॼु थोरो दिमाग़ु सही न पियो कमु करे, ज़ुकाम जे करे, तबियत सही न हुजण जे करे। साथी, रसूल में अक्सर नई ॻाल्हि करण जे करे पंहिंजी हैसियत मञाए चुको आहे। सिंधीअ में पहिरियों भेरो पलेसबो जहिड़े मौज़ू ते कलम खणी सिंध जे माण्हुनि खे फ़लसफ़े अहिड़ी दुनिया में वठी वियो आहे जेका आम तौर ते असां में मौजूदु हूंदी त न असांखे ओझल रही आहे, हूंदे त असांखां ओझल रही आहे। उमेदु कजे थी संदसि अॼनि किताबनि जीअं फ़लसफ़े ही किताब बि संदसि भरपूर मोट माणींदो, छो त असां वटि आम तौर ते अहिड़नि मौज़ूअ ते किताब आङनि ते ॻणण जेतिरा बि मस आहिनि। खणी असां तर्जुमे वारी किताब शामिलु कयूं त भई फ़लसफ़े मौज़ूअ ते किताब न हुअणु बराबरि आहिनि, पर हीअ काइनात की हीअ किताब त तख़लीक़ बाद लिखियो वियो आहे, जेको सिंध जे उन्हनि माण्हुनि जो उन ज़रूरु चाहींदो जेके न रुॻो फ़लसफ़ो पढ़णु था चाहिनि, पर ज़िंदगी में काइनात जे मुख़्तलिफ़ पासनि ते ॼाणणु था चाहिनि। रसूल मेमण जे लिखियल सिंधी मां खां आख़िरि ताईं किताब घणो कुझु ॾेई वञे थो। साथियो, हीअ किताब फ़लसफ़े वारी असां वटि साईं मुश्तबा राशिदी जो ख़ुदा इंसानी जिबलत ॾे साईं मुश्तबा राशिदी जा ॿ किताब आया फ़लसफ़े जे हवाले खे, ॾाढा ज़बरदस्तु निज सिंधीअ लिखियल हुया, तर्जुमा कोन हुया। ऐं हीअ असांजो रसूल मेमण बि निज सिंधी जा किताब आहिनि, हिन में को तर्जुमो न आहे। हीअ असांजी सिंधी अदब जी वॾी गनीमत चइजे जो अहिड़ा माण्हू असांखे पंहिंजे निज सिंधीअ में असांखे मवाद ॾेई वञनि। हीअ जेको आहे सो अर्पणा आहे मर्ग जे अखि ऐं रुञ जे नाले। रुञ असां सां असांजी उञ उझाए, मर्ग न मरणो आहे। साथियो, हीअ जेका आहे सो हिन पलेसबो छा आहे, जाली जरामी पलेसबो, मज़ाजी सिरिश्तो ऐं पलेसबो, कूड़ी साइंस ऐं पलेसबो, जाली जराही ऐं अलकीमिया, ही टॉपिक्स आहिनि जंहिं ते असांजे रसूल मेमण पंहिंजो कलम खयो आहे। साथियो, किताब चए थो त किताब पलेसबो जी थंब ते बीठल अहिड़ो थिएटर आहे जंहिंजे किरदार मंदर दाद जा मंदर रही आहिनि। आसिरो ज़िंदगी जी बक़ाए सभ खां वॾो सहारो आहे। दिलि मुतमिन आहे त कयल गुनाह माफ़ आहिनि, सवाब ऐं गुनाहनि जे सम्झ में फ़र्क़ु आहे। पलेसबो अहिड़ो अक़ीदो आहे जो कातिल जे रूप में वेठल महबूब जे हथनि जो ज़हर आब हयात थी पवे थो। पलेसबो तस्की ॾिए थो त महबूब मारे नथो सघे, पल उहो महबूब जो कातिल न चहिरो ई सही, पर अखियुनि उन में महबूब ॾिसनि थियूं। ईअं पलेसबो सहारे ज़हर अमृत थी पवे थो। पलेसबो सहारे ज़हर अमृत थी पवे थो। इंसानु अज़ल खां दोखे जी दीवार में क़ैद रहियो आहे, दोखो हक़ीक़त जो गुमान बणिजी सचाई जे रूप में साम्हूं आयो आहे। साथियो, जेको आहे हीअ तारीफ़ थोरो आहे, बेशक सचे फ़क़ीर जो मुंहुं ज़र्द हूंदो आहे। फ़क़ीराइन खे फ़िक्र खां मथां अहिड़ी अजाई ते अचणु घुरिजे जिते फ़िक्र आज़ादु आहे। साथियो, मुहागी पंहिंजो पाण लिखियो आहे। ऐं बाक़ी पलेसबो छा आहे, पलेसबो लातीनी लफ़्ज़ आहे जंहिंजी माना आहे ख़ुशि थींदसि, या ईअं चइजे त ख़ुशी हासिलु कंदसि। अज़ल खां इंसानु ख़ुशी हासिलु करण जो ख़्वाहिशमंद रहियो आहे। ख़ुशी जीआरे थी, ॾुखु मारे थो। साइंस बि साबित कयो आहे त ख़ुशि रहंदड़ माण्हू जी हयाती ॾुखियाल खां वॾी आहे। ख़ुशि जिस्म में अहिड़ा मादा ख़ारिज कराए थी जेके जीव घणनि सेल खे ताज़ो रखंदा, जॾहिं त ॾुखु उन जो उपतड़ कमु करे थो। इंसानु जीव घणनि खे खां वक़्तु पहिरियों पूरो करे मारे विझे थो।
जीवन जिन जो मिसाल टेलोमेरस आहिनि, जिन जे जीव घड़नि में मौजूदु क्रोमोसोम्स जे छेड़नि वटि थियनि था। साथियो, वॾो फ़लसफ़े या किताबनि तौरु पाण खे घटि पढ़ियो आहे फ़लसफ़ो, पर रसूल मेमन जे नाले जे करे किताब ई पढ़बा, ज़रूरु पढ़बा, ज़ोर ॾेई पढ़बो। ऐं साथियो, हीअ बि किताबु आहे नोसेबो। नोसेबो साथियो, हीअ बि असांजे जेको आहे सो फ़लसफ़े साइंसी फ़लसफ़े जो किताबु आहे। हाणे हीअ थोरो तारीफ़ आहे ॿुधाईंदो त नोसेबो ऐं फ़लसफ़ो जे बारे में थोरो ॿुधाए। जदीद साइंस जी खोज में इंसान जेका बि तहक़ीक़ कई उनजे अनेक राज़ खुलंदा ऐं ज़ाहिर थींदा रहिया आहिनि, मगर हीउ इंसानु अहिड़ो ॻुझ आहे जेतिरो खुलंदो वञे ओतिरो ई पुरस्कार बणिजे थो वञे। रसूल में जदीद सिंध अदब जी कहाणी नाविल शइ सां गॾोगॾु फ़लसफ़े साइंस खोजनि ताईं इंसान वारे राज़ जो ॻुझ सम्झण लाइ आर्ट जी महारत सां साइंस जी मसइलनि जा हल दरियाफ़्त करण जो कठिन कमु करे रहिया आहियो। नोसेबो असल में प्लेसबो जो ज़िद आहे ऐं इंसानु हाकारी ऐं नाकारी या उमेद या नाउमीदी जी जंहिं ॿुआटे ते अज़ल खां जाखीड़ींदो रहे थो, उनजी खोजना में हीअ किताब बाबनि जी जदीद साइंस जा मुकमल करण जी कोशिश कामयाबी जी केतिरो न वेझो आहे। इन सवाल जो हिकु मज़बूत जवाबु हीअ किताब सूरत में असांजे हथनि में जस्ल ऐं पैथोलॉजी डॉक्टर रसूल मेमन जेको इंसान जी खोजना में महू आहे। बिल्कुलु साथियो, हीअ असांजे रहमत पीरज़ादो जेको पब्लिशर हो हिन किताब जो, उन जा ई लफ़्ज़ आहिनि। हीअ साथियो जेके सो टॉपिक्स आहिनि, नाथना ऐं डिस्टोपिया, नाथना नरास ऐं नाथना नरगिस ऐं नाथना, हीअ साथियो सॼी सिंध में आराम सां मिली वेंदो। ऐं किताबु जेको आहे सो ॾुखियो बि कोन थो मिले। साथियो, जेको आहे सो नोसेबो लातीनी नाथना, नोसेबो नाथना लातीनी लफ़्ज़ आहे जंहिंजी माना आहे मां हानिकार साबित थींदसि। अहिड़ो लफ़्ज़ वाल्टियर कैनेडी 1961 में इस्तेमालु कयो, जेको आथना प्लेसबो जो ज़िद आहे। आथना पे लातीनी लफ़्ज़ आहे जंहिंजी माना आहे मां फ़ाइदेमंद थींदसि। नोसेबो लाशो जो रद्दमल आहे जंहिंमें अक़ीदो उमीदूं असांजे भोगुराइण ते असरदार थियनि थियूं, पोइ उहे भोगुराऊं समाजी हुजनि या मुआशी मुआजार हुजे या बीमारी, उन हद ताईं जो हिकु सर्जन जे कयल सही ऐं बरवक़्त ऑपरेशन जो नतीजो बि तवक़ जे ख़िलाफ़ु निकिरे थो। नाथना लाशूर जो रद्दमल आहे जॾहिं लाशूर हक़ सच खे क़बूल नथो करे त पोइ हक़ सच जी माना विञाए वेहनि था। मसीहा मथे वेड़ जी मरीज़ खे ॾिए थो त खा तोखे शफ़ा मिलंदी। मसीहा मिटी वेड़े मरीज़ खे ॾिए थो त खा तोखे शफ़ा मिलंदी। मरीज़ जो अक़ीदो आहे त मसीहा सचो पहुतल पढ़ियल ऐं माहिर आहे। मिटी असरंगेज़ थी पवंदी ऐं जेका मसीहा खे माहिर सम्झ बचा खे हानिकार हस्ती सम्झी साॻी मिटी वापराइनि था त शफ़ा बजाए मर्ज़ बणियो थियो वञे। साथियो, हीअ जेको आहे सो थोरो नोसेबो जो तारीफ़, फ़लसफ़े जो फ़लसफ़े जो तारीफ़। अगरि तव्हां बि फ़लसफ़े किताबनि खे पढ़ण आहियो तव्हांजे आहे त हीअ किताब बिल्कुलु तव्हांजे लाइ, न जेके रोमांस नाविल इश्क मुहबत पढ़नि था उन लाइ हीअ परे वखर भला, पर कोशिशि कजे नौजवाननि खे त हिन खे टच ॾिजनि। वीडियो वॾी थी वई आहे, वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब करण जो अर्ज़ु कजे।